वीडियो शुरू थियण खां अॻु में असांजे यूट्यूब खे सब्सक्राइब कयो ऐं असां हलूं था हाणे वीडियो जी तरफ़। जीअं त असां सां गॾु आहे असां तारीफ़ कराईंदा आहियूं तव्हांजो। उस्ताद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। उस्ताद ख़ुशि आहे पिया बड़े ख़ैर? रब जो करम आहे, भलाई आहे। तव्हां ॿुधायो? अल्लाह सॼो शुक्र आहे। उस्ताद तव्हांजो नालो छा आहे? नालो मुंहिंजो मोहम्मद सालेह आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। उस्ताद तव्हां छा कंदा आहियो? माशाअल्लाह हूअं त हाणे मिल में ड्यूटी आहे पर सीज़नल हाणे त फारिग आहियूं। माशाअल्लाह कमु न आहे। हा बाक़ी शेर शाइरी ॿुधणु पढ़णु इहो असांजो हिकिड़ो कंदुर आहे हिकिड़ी असांजी। अच्छा माशाअल्लाह माशाअल्लाह। को शेरो शाइरी थी वञे त हा कैमरा में थोरो ॾिसो हुते। शेर ऐं शाइरी जीअं त हाणे सिंध में शाइर तमामु भला भलोड़ शाइर, सिंध पूरी शाइरनि सां भरी पई आहे माशाअल्लाह। पर असांजो सिंध जो शाह अब्दुल लतीफ़ भटाई शाइरनि जो सिरताज शाइर आहे, जंहिंजे शेर में माज़ी मुस्तक़बिल ऐं हाल इहो मौजूदु हूंदो आहे। बिल्कुलु साईं बिल्कुलु। सम्झण वारो सम्झे। पोइ आहे इश्क जी पौड़ी पहिरियों मिजाज़ पोइ हक़ीक़त आहे। बिल्कुलु इहा त ॻाल्हि आहे। पोइ छा साईं हाणे घणो टाइम कोन था वठूं, अचूं था शेर शाइरी जे तरफ़। बिल्कुलु टाइम भले हुजे त 5 मिंट थी वञे। हा पोइ शाह अब्दुल लतीफ़ भटाई पंहिंजे शेर में जेके बि शेर चाणी तव्हां असांजे लाइ हिकिड़ी हिदायत आहे। बिल्कुलु उन शेरनि ऐं उन लफ़्ज़नि ॾे वञो ऐं उन्हनि में ॾिसूं त छा चई वियो आहे। बिल्कुलु हा इहा ॻाल्हि आहे। पोइ इहा अॼुकल्ह वठ वठण जो दौरु आहे। पोइ शाह साईं जे शेरनि ॾे थोरो माण्हू लफ़्ज़नि ॾे गहराई करे, का बि ज़ेर ज़बर पेश जज़म में का बि ग़लती थिए त संगत खां माफ़ी वठूं था, छाकाणि त शाह साईं जी शाइरी एॾी ऊनी एॾी गहरी आहे जे आम माण्हू जो कमु न आहे जे मतिलबु मक़सदु माना सां उहा पढ़ी सघे। बिल्कुलु हा इहा त ॻाल्हि आहे। पोइ असां हाणे अचूं था शेर शाइरी जे तरफ़। जी जी। शाह साईं चयो आहे त अखियुनि में थी वेह त वारे तोखे ढकियां। वाह। अखियुनि में थी वेह त वारे तोखे ढकियां, नकी ॾिसे ॾे हुन आऊं पसां को बि। शाह साईं जी शेरी आहे। वरी ॿी जाइ ते शाह साईं चयो आहे त वढे चीरे चिचरे कीमो कयाऊं, वढे चीरे चिचरे कीमो कयाऊं, ॿेई नाल नीह सां हथनि सां हयाऊं, रहम न कयाऊं विधाऊं लूणु वढनि ते। शाह साईं बि जाइ ते चए थो त वढे जन विध्यास वरी वेझी सेथिया। वढे जन विध्यास वरी वेझी सेथिया, तुर्क ॿधाऊं पटियूं रोज़े कयाऊं रास, हींअड़ा तनी पास त घार त घायल न थी। ॿी जाइ ते शाह साईं फरमायो आहे त किथां सिखे सुपरी या कासाई वारी कार, किथां सिखे सुपरी या कासाई वारी कार, तिखी काती हथ करे मुॾीअ सां न मार, चीरे चम निहार असां में रती नाहे रत जी। जाइ ते शाह साईं चयो त कढी कान कमान मां मियां मार न मूं, कढी कान कमान मां मियां मार न मूं, मुंह में आहीं तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। शाह साईं जी शाइरी आहे तमामु तमामु जेको आहे त शाह साईं बि जाइ ते फरमायो। कुझु सूफ़ी लाड़े ॾे अचूं था। शाह साईं सोणी बिहार सुर में फरमायो त दहशत दम दरिया में जिते जायूं जानारनि, दरदा दरिया तां वाका कयो वरनि, सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि, पुरज़ोई पैदा न थिए जो तख़्तो मंझां तन, कोजो कहर कुननि में विया कीन वरनि, उते अणतारनि साड़ सीर लंघाए तूं। वरी सोणी मियार में बि जाइ ते शाह साईं फरमायो त दहशत दम दरिया में जिते जायूं जानारनि, दहशत दम दरिया में जिते सटाणा सेसार, बेहद बागू बहर में हैबतनाक हज़ार, सारिया कीन शरीर में तव्हां ताक़त धार, साड़ जाम सतार सिघो रस जसीर में। इहो आख़िरी शेर चई असां हाणे संगत खां मोकिलींदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। महिरबानी।